हा उहा ॻोठ जी छोकिरी। हा उहा ॻोठ जी छोकिरी जेका वॾा किताब त पढ़ियल न हुई, नई काइनात जा स्काफ पाईंदी हुई, नई संस बाह में ब्रांड घड़ी पातल हुई, नई हुनखे अंग्रेज़ी जा ॾुखिया लफ़्ज़ ईंदा हुआ। पर इश्क संस अखियुनि में जादू जा भरियल हो, संस छातियुनि जा वहकरा ॿधल आबशारनि जा लॻंदा हुआ, संस पेरनि जी पायल ॻोठ खे निंड करण न ॾींदी हुई। ॻोठ जा धनार छोकिरा चर्स जे कश ते संस सारा में आयतूं बैत चवंदा हुआ। उहा उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं आउं सिंध यूनिवर्सिटी जे ॿिए फ्लोर ते सिगरेट जे कशनि सां इश्क ऐं सियासत ॻाल्हाईंदे कंहिं काइनात जहिड़ी ख़ूबसूरत छोकिरीअ सां पेरनि जी आङिरियुनि सां राब्ताकारी कंदो हुयसि, तॾहिं ई अणॼातल नंबर जे मिस कॉल ज़िंदगी जे ख़ूबसूरत खे ॾाण विझी छॾिया। जंहिं यूनिवर्सिटी जे खुशादनि पार्कनि खां ॻोठ जे गिचनि घिले आंदो हो, मुंहिंजो ॻोठ अणपढ़ियल ऐं हल्कनि माण्हुनि सां मदफ़ून आहे। जंहिं ॻोठ में मोहबत खे ज़ना चयो वेंदो आहे, जंहिं ॻोठ में 6 मस्जिदूं हुजण बावजूदि माण्हू फितरनी मुनाफ़िक़ चेहरनि सां मिलंदा हुआ। अहिड़े ॻोठ में उहे अखियूं मुलॼायूं हुयूं जिन में मुंहिंजा ख़्वाब गुलाब थी मुरझाइजी विया। संदसि हथनि ते सिगरेट जा ॾिनल ॾंभ मुंहिंजे मुरझायल मोहबत जा देवेदार रहंदा। हा उहा छोकिरी बेवफ़ा त नाहे जो संदसि सीने ते 4 पैर गुज़ारे ॾिठा हुअमि, पर समाज जे रस्मनि ऐं रवाजनि अॻियां मूं हार मञी पंहिंजे खीर जहिड़ी सची मोहबत खे ख़ज़ाइनि तां क़ुर्बान करे वेठो आहियां। ख़ैर संदसि अखियूं मूंखे परदेस जे नुमाशामनि में यादगिरियुनि नथा इश्क जे बारगान में पेश कंदियूं रहंदियूं ऐं आउं ॻोठ जी छोकिरी लाइ दुआगो रहंदुसि।